अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल के लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे रेज़न खे हिकु कमु ॿुधाईंदो। रेज़न खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाशिम खे हाणे पंहिंजो बणा। अगरि जेकॾहिं तूं इन कम में कामयाब थी वञी थो त पोइ तूं इहो सोच त रेस शाह निवाज़ असांजे अॻियां कुझु बि न आहे, यानी पोइ हू असांजे लाइ सोड़ो थी वेंदो ऐं हू मजबूर थी वेंदो। आख़िरकार उन जो साथ ॾियण वारो कोई बि न हूंदो। रेज़न चवंदो त इन कम में मुश्किल आहे, बहरहाल मां इन कम में कोशिश कंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह निवाज़ जेको आहे पीरियल खे मारे छॾींदो। पीरियल खे हाणे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे मुराद वारनि खे तयारु करे छॾींदो। उन्हनि खे चवंदो त तव्हांखे हाणे तयारु रहणो पवंदो, जेॾीमहिल मां फ़ैसिले जी तारीख़ रखां त तव्हां हलिया अचिजो। मुराद चवंदो त रेस तव्हां जेॾीमहिल बि तारीख़ रखजो त रुॻो मूंखे इतला कजो, मां फ़ैसिले में हर हाल में ईंदसि, रुॻो तव्हां रेज़न वारनि खे घुरायो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं काकर वारनि जे विच में, यानी रेज़न ऐं काकर इहा भाण में हाणे घणो बदिलाइजी वेंदा, यानी ही हर हाल में हाणे रेस मंसूर जो साथ ॾींदा ऐं रेस मंसूर खे पंहिंजो बणाईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पुलिस बि जेको आहे रेस मंसूर जो साथ ॾींदो ऐं हू रेस शाह निवाज़ जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो, यानी उन मथां FIR कटाए छॾींदो। FIR कटाइण सां रेस शाह निवाज़ सोड़ो थी वेंदो ऐं हू आख़िरकार पछताईंदो त पोइ हू पीरियल खे मारे छॾींदो, जो रेस मंसूर जो सॼो कावड़ पीरियल मां कढंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त कगर जेको आहे घणो बदिलजी चुको आहे, हू हाणे गुलपरी खे पंहिंजी अमान में रखंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।